टैक्सी का बस जो ड्राइवर इग्निशन में चाबी विझी रुगो ये फेराईंदो आहे तॾहिं सिंधीअ में चवंदा आहिनि धोबीअ जे घरां वई छू धोबी करे छू करे ठहणंदो आहे कपिड़ा ॿिए जा फाटी पवंदा आहिनि तीअं चाबी फेराइबी आहे चाबी फेराइबी आहे पुर्ज़ा ॿिया कम करणु शुरू करे ॾींदा आहिनि चाबी फेराइण वारे जो कॉन्ट्रीब्यूशन आहे पर असल कमु आहे उन्हनि टायरनि जो जेके फिरनि था उहा इंजन जेका हले थी तीअं ही जेके असीं प्रोग्राम्स जूं ख़बरूं करे छॾियूं था मरकज़ी सदर क़ौमी अवामी तहरीक हयात लतीफ़ अली जो चई छॾियईं बाबा शिकारपुर में जलसे आम कयो पोइ जीअं शिकारपुर में माण्हू लॻनि था नौजवान ॾींहुं राति वठां लाड़काणो करे छॾियो नंगर पार्कर में रूपले कोहली जी वरसी कजो ईंदुसाऊं मोहब्बत सिंध रैली कराची में कढंदासीं ट्रेन मार्च में हलंदासीं इस्लामाबाद उहा असां जेका ॻाल्हि कयूं था उन जे पोयां पंहिंजी पार्टी जा कारकुन ऐं लीडरशिप जीअं ॾींहुं राति महिनत करे उनखे कामयाब बनाए थी उहो क्रेडिट जेकॾहिं 50 सैकड़ो न त मुंहिंजे ख़्याल में 20 सैकड़ो असां न वञणु खपे जेके इहे सलाह था ॾियनि ऐं 80 सैकड़ो अॼोके हिन शानदार प्रोग्राम खे कामयाब कंदड़ सुजाग ॿार तहरीक जे ऐं ठटे ज़िले जे उन्हनि दोस्तनि खे वञणु खपे जेके हिनखे मुमकिन बनाइनि था तव्हां जेके बसुनि में चढ़ी अचो था उहे सोचो त कींझर ही लाइटूं लॻियूं हूंदियूं ही गर्मी स्टेज ठही हूंदी कीअं पाई पाई करे चंदो पिनियो वियो हूंदो हिन कमकार लाइ तंहिंजे करे आउं तव्हांखे दावत ॾींदुसि मूं वटि सॼे सिंध मां दोस्त ईंदा आहिनि त असीं प्रोग्राम था कयूं हुन में अचो आउं उन्हनि खे चवंदो आहियां त प्रोग्राम कयो माना प्रोग्राम करण जो हक़ अदा कयो प्रोग्राम ईअं न कयो जो बसि अचो अया साहब तव्हां अचो अची पहुचो कंडे बागे या जुंगशाही या कंडियारे या कंदकोट प्रोग्राम कयो माना हिन क़िस्म जो प्रोग्राम कयो हिते जेकॾहिं कुर्सियूं हुजनि त ही ॾेख तव्हांखे ख़बर आहे केतिरो लॻे आहे पर पैसा ऐं वसीला कोन्हनि ऐं दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो उन तंज़ीम खे जंहिं तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां मूं पंहिंजे सियासी ज़िंदगी जो आगाज़ कयो ऐं मॉडल स्कूल में पढ़ंदो हुअसि हिकिड़े ॾींहुं मूं वटि 4-5 दोस्त आया मूंखे चयूं त तव्हां क्लास में डिबेट्स में हिसो था वठो तकरीरूं था कयो आई वॉज स्टूडेंट 7th क्लास ऐं 7 दर्जे में पढ़ंदो हुउसि तव्हां ॿारनि जी तंज़ीम आहे गुलनि जहिड़ा ॿार उन मां कमु कयो उहे 4-5 दोस्त हुआ हिकिड़ी वॾी टीम हुई गुलनि जहिड़ा ॿार जी उन ज़माने में गफ़रान आकलाणी हींअर उहो विच में प्रोविंशियल सेक्रेटरी हो हींअर हांगकांग में पाकिस्तान जो सफ़ीर आहे ग़ालिब मुराद शाह जेको सुपरिटेंडिंग इंजीनियर हो एजुकेशन वर्क्स में ख़ुदा बख्श अबड़ो जेको वॾो आर्टिस्ट आहे अतिया लाड़क जो मुड़ुस ऐं तमामु कॉम्पिटेंट आर्टिस्ट वो मूंखे उन्हनि सुजाग ॿार तहरीक गुलनि जहिड़ा ॿारड़ा जो जनरल सेक्रेटरी करे खणो असां दौरा कया त ठठे में हूंदो उन्हनि जो सदर अब्दुल रज़ाक ख़ुश्क गुलनि जहिड़ा ॿारड़ा जो गुज़िरियल साल ऐं अमेरिका में हुअसि न्यू जर्सी में न्यूयॉर्क में हिकिड़ो नौजवान अची मिलियो मूंखे नौजवान त कोन हो हुन वक़्तु मूंखे अची भाकुर पातई मूंखे चई मूंखे सुञाणी मूं चयो यार आउं कोन पियो सुञाणी सघां चई पाण गुलनि जहिड़ा ॿारड़ा जी तंज़ीम जा साथी आहियूं ऐं अब्दुल रज़ाक ख़ुश्क आहियां हींअर अमेरिका में रहंदो आहियां उहे दोस्त उन्हनि मूंखे एक्टिव कयो ऐं कुझु वक़्त खां पोइ उन्हनि वरी सभिनी गॾिजी मूंखे ख़ारिज करे ख़ारिज छो कयूं इल्ज़ाम ज़बरदस्त कयूं लिखत में मूंखे ॾिनऊं तोखे तंज़ीम मां ख़ारिज था कयूं
उनमें लिखियल चार्जशीट हुई त तूं अयाज लतीफ पली जो मरकजी जनरल सेक्रेटरी गुलन जड़ा बारड़ा ये बारड़न जी गैर सियासी तंजीम है उनके प्लेटफॉर्म ता तूं बिन इलाइकन में वियोई ऐं उते गुलन जड़ा बारड़ा जे जनरल सेक्रेटरी की हैसियत से इलेक्शन जलसन में तकड़ो कयो अथई एकड़ो जोही वियोई मोहम्मद हसन रुस्तमानी जेको अवामी तहरीक जो उम्मीदवार हो उन जे तक ते वञी तकीड़ कई अथई जोही में ऐं वाही पांदी में ॿियो वियोई वारह ऐं कंबर ऐं उते वञी कयो अथई काज़ी गफ़ार अवामी तहरीक जो उम्मीदवार उन जे हक़ में तकीड़ ऐं नंढड़ो हुअसि ख़र्च करे छॾियऊं पोइ वरी सुजात बार तहरीक ठाहीसीं भाड़े जा पैसा कोन हूंदा हुआ दौरनि ते वेंदा हुआसीं शिकारपुर वियासीं शाहिद भुट्टे जे घर रहियासीं जावेद भुट्टो जेको हाणे अमेरिका रहे थो वाशिंगटन जंहिंजी घरवारी नफ़ीसा हूदबाए वॉइस ऑफ अमेरिका जी वॾी सहाफ़ी आहे उन जे घर कंदकोट वारह लालू राग दौरा आऊं इस्माइल राहू फेरोज ख्वाजा अनवर टालपुर बख्त जमाल इलाही सारा बारड़ा उन ज़माने जा भाड़ो हूंदो कोन हो कुछ वक्त अॻु में मूंखे शहदादपुर पुलिस ट्रेनिंग इंस्टीट्यूट में दावत ॾिनऊं त तूं अची इंसानी हक़नि ते लेक्चर ॾिए आऊं उते वियुसि पुलिस ऑफिसर हुआ उनखे लेक्चर ॾिनमि जेको DIG हो इंचार्ज हो उहो अची मूंसां मिलियो मूंखे चई मूंसां मानी खाओ वरी मानी खाराई हिकिड़ो फोटो खणी आयो नंढड़ो मूंखे ॾिनई फोटो में हिकिड़ो त मूं पाण खे सुञातो आऊं बीठो हुउसि नंढो 7th क्लास स्टूडेंट मूंसां गॾु ॿियो बीठो हो मूंखे चई ही केरु आहे मुंहिंजो अलाए केरु आहे चई कंबर में निकितल फोटो आहे ही तूं आई ही तुंहिंजे भरिसां बीठो आहे अब्दुल ख़ालिक शेख जेको आऊं आहियां DIG पुलिस आऊं बि सुजाग बार तरीक़े जो कारकुन आहियां त ही जेके तंज़ीमूं आहिनि जॾहिं ताईं ॿार आहियो त तव्हांखे लॻे थो त इहा तमामु हिकिड़ी आम ॻाल्हि आहे असीं ॿार आहियूं मिड़ेई की लिफ्ट आहे कोन हींअर मूं वटि हिकिड़ो आयो वको नौजवान ॿार इहा तकीड़ कई मुंहिंजे हथ में लाइ मूंखे चई SBT लाड़कण जो प्रेसिडेंट वको मूं हथ में लाइ अनवर सुमरे सरताज खे चयो मुंहिंजो त हिनखे लिफ्ट कोन था करायो प्रेसिडेंट आहे लाड़कण जो पोइ वरी हिननि हुनखे भागरो वागर पातो त हिन ज़माने में माण्हू सम्झंदो आहे त नंढड़ी ॻाल्हि पियो कयां जॾहिं माण्हू वॾो थिए थो तॾहिं सोचे थो त जेको कुझु आहियां उन नंढड़े उमिरि में कयल कमनि जे करे जेके नंढड़ी उमिरि में उहे उस्ताद उहे माइट उहे पाड़े जा रांदियूं कंदा ॿार हिकिड़ी फिल्म ॾिठी त आउं फिल्मूं जाम ॾिसंदो आहियां जेॾी महिल मूंखे वक़्तु मिलंदो आहे मुंहिंजे कमरे में ईंदो न मुंहिंजो हिकिड़ो तमामु